नाज़रीन, बुलेटिन में अहम ख़बर शामिल करियूं पिया त परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आईन ते हमलनि जी जाच लाइ पार्लियामेंटी कमीशन जोड़ी वञे। बेएतमादी रिथ वारी राति जो खेसि फौरी तौर चूंडुनि वारो शर्त मञण लाइ धमकी ॾिनी वई। धमकी ॾींदे चयो वियो त फौरी चूंडुनि लाइ रासपो ज़ाहिर न कयो त मार्शल लॉ लॻायो वेंदो। उहा धमकी वज़ीरनि ज़रिए हुकूमत ॾियारे मोकिली हुई। क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो चयो आहे त उहे गैर जमहूरी क़ुवतूं न आहिनि जेकी पहिरियां चवंदा हुआ एहतसाब ऐं चूंडूं। हू पॉलिटिकल इंजीनियरिंग ते बि यकीन नथा रखनि। हू जमहूरी क़ुवत आहिनि जेके शफ़ाफ़ चूंडूं चाहिनि था। संदन अॻु बि उहो ई मुतालबो हुयो त चूंड सुधारा आंदा वञनि। असेंबली में पॉलिसी बयान ॾींदे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वालारियल कश्मीर बाबति भारत जी हिक तरफ़े क़दम खे रद्द करे थो। भारत वालारियल कश्मीर में कश्मीरियुनि जी आबादी तब्दील करे रहियो आहे। हुन वधीक चयो आहे त भारत तरफ़ां गैर क़ानूनी तौर वालारियल कश्मीर जी हैसियत तब्दील कई वई ऐं भारत 5 अगस्त खां पोइ गैर कश्मीरियुनि जी आबादकारी शुरू कई आहे। भारत जी अहिड़नि क़दमनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। नाज़रीन, मांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आईन ते हमलनि जी जाच लाइ पार्लियामेंटी कमीशन जोड़ी वञे। बेएतमादी रिथ वारी राति जो खेसि फौरी तौर चूंडुनि वारो शर्त मञण लाइ धमकी ॾिनी वई। धमकी ॾींदे चयो वियो त फौरी चूंडुनि लाइ रासपो ज़ाहिर न कयो त मार्शल लॉ लॻायो वेंदो। उहा धमकी वज़ीरनि ज़रिए हुकूमत ॾियारे मोकिली हुई। क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो चयो आहे त उहे गैर जमहूरी क़ुवतूं न आहिनि जेके पहिरियां चवंदा हुआ त एहतसाब ऐं चूंडूं। हू पॉलिटिकल इंजीनियरिंग ते बि यकीन नथा रखनि। हू जमहूरी क़ुवत आहिनि जेके शफ़ाफ़ चूंडूं चाहिनि था। संदन अॻु बि उहो ई मुतालबो हुयो त चूंड सुधारा आंदा वञनि। असेंबलीअ में पॉलिसी बयान ॾींदे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हू वालारियल कश्मीर बाबति भारत जे हिक तरफ़े क़दम खे रद्द करे थो। भारत वालारियल कश्मीर में कश्मीरियुनि जी आबादी तब्दील करे रहियो आहे। हुन चयो आहे त भारत तरफ़ां गैर क़ानूनी तौर ते वालारियल कश्मीर जी हैसियत तब्दील कई वई ऐं भारत 5 अगस्त खां पोइ गैर कश्मीरियुनि जी आबादकारी शुरू कई। भारत जे अहिड़नि क़दमनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी।